त जेकॾहिं पाण फ़र्ज़ु कयूं था तव्हांजी हुकूमत अचे थी, हिकिड़ी जमियत उलमा इस्लाम हिकु मज़हबी जमायत आहे, सियासी जमायत आहे। सिंध जे माण्हुनि खे इहो तव्हां कीअं यकीन ॾियारींदो त हिते जेके बि तबिका आहिनि, चाहे उहे जहिड़ी बि सोच रखंदड़ हुजनि, जहिड़े बि नज़रिए जा हुजनि, उहे महफ़ूज़ रहंदा ऐं उन्हनि खे उहे बुनियादी हक़ मिलंदा जेको आइन ऐं कानून ॾिए तव्हां थो? अजीब ॻाल्हियूं था कयो। मूंखे ॿुधायो न, मज़हबी मां माण्हू मां मां तौर ते उन असां ते थो अचां न, असां वटि माना मां उन ते थो अचां न, तव्हां अजीब ॻाल्हियूं था कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मज़हबी ही या गैर मज़हबी ही? न हुनजी पार्टी त सवाल आहे, पार्टी हुनजी सेक्युलर पार्टी हा चकराईंदी आहे न, सेक्युलर, त हा असां सेक्युलर आहियूं। बिल्कुलु चवंदी आहे। बेनज़ीर भुट्टो शहीद थी थिए, सॼी सिंध में बाहि थी लॻी वञे, अरबनि रुपयनि जी मिल्कियतुनि जो नुक़सानु थियो या न थियो? बिल्कुलु थियो। खरबनि जो इज्तमाही मजमूई तौर ते खरबनि जो नुक़सानु पाकिस्तान जो थियो या न थियो? माण्हुनि सिंध खे लुटियो या न लुटियो? बैंकुनि खे लुटियो या न लुटियो? घरनि, अच्छा अजीब, सेक्युलर जमात जी लीडर शहीद थिए, सिंध खे बाहि लॻी वञे, उहे सेक्युलर आहिनि। मज़हबी जमात जो डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद थिए, मां एम्बुलेंस ते बीह चवां त वण जो पतो बि न किरे, हिते सभिनी खे रहण जो ऐं जीअण जो हक़ आहे, सिंध मुंहिंजे पीउ जी आहे, कंहिंखे ख़राश तक न अचे, मां इंतिहा पसंदि आहियां। अजीब ॻाल्हि आहे त पन्नो आकिल में पीपल्स पार्टी बल्दियात में हिंदुनि खे हिकिड़ी बि टिकट न ॾे, ऐं मां 8 यूसिन ते बल्दियात जे इलेक्शन में चेयरमैन जे सीटुनि ताईं हिंदुनि खे टिकट ॾेई करे बीहारिया, मां इंतिहा पसंदि आहियां। अजीब ॻाल्हि आहे त शिकारपुर मां डॉक्टर इब्राहिम जतो जेको हाले तशरीह सां तालुक़ थो रखे, उन जो भाउ आबिद ख़ान जतो जेको हाले तशरीह सां तालुक़ थो रखे, उनखे मां टिकट ॾेई करे बीहारियां, ऐं उनजे घर ते हिकिड़े पासे लाइ अलम लॻल हुजे, ॿिए पासे लाइ JUI जो झंडो लॻल हुजे, मां इंतिहा पसंदि आहियां। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा त पादर हणी करे, जूता हणी, फटका हणी ॾाढियूं रखाईंदा? तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा डंडा हणी करे पटका पाराईंदा? तव्हांखे कंहिं चयो आहे त मुल्ला इक़्तदार में ईंदा मायुनि खे कुटे करे बुरका पाराईंदा? ला इकराह फिद्दीन, दीन में काई ज़बरदस्ती कोन्हे। उदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। अल्लाह हुकुम थो करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾ, माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾ, लेकिन हिकमत सां ऐं नरम गुफ़्तगूअ सां। लिहाज़ा असां मज़हबी लीडर जे हैसियत में माण्हुनि खे दीन जे तरफ़ सॾींदा, हे रहमान जो रस्तो अथव, हे शैतान जो अथव, हे जन्नत जो अथव, हे जहन्नम जो अथव, हे अर्ज़ करे वञां, हे जन्नत जो अथव, हे जहन्नम जो अथव, हे कामयाबी जो अथव, हे ना, हलो तव्हांजी मर्ज़ी, न हलो तव्हांजी मर्ज़ी, बहैसियत रिलीजियस स्कॉलर जे। भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, पाकिस्तान में छॾियूं था, सिंध में बरेलवियुनि जूं घणियूं मस्जिदूं आहिनि? देवबंदियुनि जूं घणियूं आहिनि? शीयनि जूं इमाम बारगाहूं घणियूं आहिनि? हिक महले में गॾु हूंदियूं आहिनि? कॾहिं कंहिं मस्जिद वारे उथी करे डंडो खणी ॿिए जो मथो फाड़ियो आहे? मुंहिंजो सवाल आहे, किथे थियो आहे ॿुधायो? पहिरियां थींदो, किथे थियो आहे? तव्हांजे साम्हूं को मिसाल आहे, मूंखे इलाइक़े जो नालो खणो, मस्जिद जो नालो खणो, इमाम जो नालो खणो, मां तव्हांखे चैलेंज थो कयां। ज़बानी इख्तिलाफ़ अलॻि शइ आहे, न थिया आहिनि, सिंध में न थियो आहे। सिंध में कराची में केतिरा माण्हू मारिया विया फ़िरक़े वारे जी बुनियाद ते। मां अर्ज़ कयां, मूंखे कंप्लीट करण ॾियो। ॾिसो, जेसीं ताईं टारगेट किलिंग हुई, कराची जी जंहिंजी तव्हां ज़िक्र कयो, अहले तशी ऐं सुन्नी खे ॿिए आमो साम्हूं हुआ। अहले तशी सुन्नियुनि खे मारियो, सुन्नियुनि अहले तशी खे मारियो। ईअं ई मुहाजिरनि सिंधियुनि खे मारियो, सिंधियुनि मुहाजिरनि खे मारियो। ईअं ई पठाणनि सिंधियुनि जो क्लेश, पठाणनि मुहाजिरनि जो क्लेश रहियो आहे। लेकिन उन जा पेरा खणो त उन जे पोयां कराइण वारो केरु हो, एजेंडो कंहिंजो हो? जेकॾहिं उन जे पोयां लीडर अहिड़ा हूंदा, अल्ताफ़ हुसैन जहिड़ा, नतीजा इहे निकिरंदा। लेकिन जिते डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जो नालो ईंदो, जिते मौलाना अब्दुल करीम कुरैशी ॿेर वारे जो नालो लेट मी कंप्लीट प्लीज़। मुंहिंजी जमात हमेशह मज़हबी रवादारी जी ॻाल्हि कई आहे। कीअं? 2002 में MMA काइमु करे, मां उन ते उही ॻाल्हि 2018 में MMA काइमु करे, उन खां पोइ थियो आहे। उन खां पोइ मां मुंहिंजी ॻाल्हि इहा ई करण पई चाही त जॾहिं MMA ठही, डॉक्टर साहब ऐं ॿिया जेके हिते मुख़्तलिफ़ मज़हबी ख़्यालनि जा या जमातुनि जा माण्हू जॾहिं गॾिजी हिकिड़ो इतिहाद ठहियो, त उनजो मां पाण बि उनजो गवाह आहियां न उन शयुनि जो। त असां जिते हू ॾिठो त भई हिक ॿिए जे जेके शिया ऐं सुन्नी या बरेलवी देवबंदी हिक ॿिए जे में न वेंदा हुआ इबादत गाहुनि में, त उहे गॾु वेठा। मतिलबु मां पाण इन शइ जो गवाह आहियां त असां वटि जॾहिं इमाम बारगाह हिकिड़ी ठही पए, उनजो जॾहिं संगे बुनियाद पइजी रहियो हुयो ऐं अलामा साजिद नक़वी उनजो संगे बुनियाद विधो हुयो,
त उन हिकिड़ी सिर में जिते हिकिड़ो हथु अलामा साजिद नक़वी जो हुयो, त ॿियो हथु जेको तव्हांजो नवाब शाह जो जेको ज़िले जो सदर उन जो, ठीकु आहे। इहा एमएमए खां पोइ इन जो मतिलबु इहो थियो त किथे न किथे त तव्हांजो ख़्याल, तव्हांजूं तकरीरूं, तव्हांजा मामला हुया जंहिंजे करे माण्हू इश्तिहाल में जीअं ई तव्हां गॾु वेठो ठापुर थी वई। न मसलकी इख़्तिलाफ़ कल्ह बि हो, मसलकी इख़्तिलाफ़ अॼु बि आहे, मसलकी इख़्तिलाफ़ क़यामत जे सुबुह ताईं बि रहंदो। मसलकी इख़्तिलाफ़ दलील जे बुनियाद ते हल थींदो, गोलीअ जे बुनियाद ते। उहो त अलॻि शइ थी वई न, गोलीअ सां ॻाल्हि हल थींदी, गोलीअ सां न थींदी। मुंहिंजी जमात अदम तशद्दुद जी क़ाइल जमात आहे, हाणे का न आहे। 1919 में पाकिस्तान ठहण खां पहिरियां जॾहिं JUI जो क़याम अमृतसर में थियो, अजीब तव्हांखे अॼु ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे नाज़रीन खे ॿुधायां, 1919 में अमृतसर में JUI जो बुनियाद पियो आहे पाकिस्तान ठहण खां पहिरियां। 47 में पाकिस्तान ठहियो आहे, 1919 में JUI ठही आहे। उन वक़्तु जेका पहिरीं काबीना ठही, उन जो सदर मुफ्ती किफ़ायतुल्लाह मुहद्दिस देहलवी हो, देवबंदी हो। उन सां गॾु 11 काबीना जा रुकन हुआ। पहिरीं काबीना में 3 बरेलवी हुआ, 2 अहल हदीस हुआ, 1 शियो। बुनियादी JUI जी काबीना में मज़हबी रवादारी ऐं मसलकी रवादारी सां पियो आहे। JUI हमेशह मज़हबी रवादारी कई आहे, मसलकी रवादारी कई आहे। राशिद महमूद सुमरो जेकॾहिं इंतिहा पसंद हुजे हा त लखे सिंध जा माण्हू गॾु न हुजनि हा। मुंहिंजो हिकु जलसो आहे, नज़र खुटे थी, माण्हू नथा खुटनि, छा इहो सिंध जो एतमाद न आहे?